बाबुल इहा ज़ीनत काथे आ? केर ज़ीनत? ओ त गा करण वई आहे, पर पोयां मूं गामू खे बि मोकिलियो थमांस। गामूअ खे पोयां मोकिलियो अथईस? ही तू छा थी चवें, छा थी चवण चाहे? आई सावण, तोखे ख़बर कान्हे मुल्क में रहियो छा आहे? पक्के फसल मथां झार हकलणी पवंदी आहे। गंदे माण्हूअ जी सोच बि गंदी। हाणे छॾ इन ॻाल्हि खे। हे जेको अंधो एतमाद कयो वेठो आहे न, इन में ई त माण्हू धोखो खाईंदो आहे। इन छोकिरी ज़ीनतड़ीअ खे जेतिरो मासूम तो समझी न, मासूम न थई। ए ज़ीनत केड़ी बि आ, मुंहिंजी धी आ। तोखे फिक्र करण जी का बि ज़रूरत कान्हे का। आई छो? आई आऊं बि तुंहिंजी मां आहियां। भले वेगी सही, मुंहिंजी बि ज़िम्मेदारी आहे तो हुनजी फिक्र कयां, हुनजे उथ वेह के ॾिसां, जांच लांस। वाह, तूं जेकॾहिं एतिरी भली थी पवे न त ॿियो मूंखे छा खपे? घर जो ख्याल करी, ॿारनि बच्चनि जो ख्याल करी, त बाक़ी छा खपे मूंखे? अम्मा, ओमा, मां न हींअर सुठी ज़ीनत खे अकेले में ॾिसी आयो आहियां। जो पाण में वेठा पोइ कहिड़ियूं ॻाल्हियूं पिया कनि। छा ॿुधी पियो सावण, ॿुधी पियो न? ॻाल्हि हिते जो हिते पधरी थी पई न। अरे ही तू चो पुट्रा, गामू डाले रखण सां को गामू सचार कोन थींदो आ। ही कूड़े कूड़े जो पुट्रा। नूर भटारे जो कसम, मां न हींअर सुठी ज़ीनत खे अकेले में ॾिसी आयो आहियां बाग़ में। जेकर तव्हांखे यकीन तो अचे न, मूंसां गॾिजी हली उन्हनि खे मज़ाक ॾेखारींदो हलियो। अचो। वॾी ॻाल्हि करे छॾी। चांड्रो की मुझो अंदर साड़े छॾियो आहे। मुंहिंजे ख्वाब में बि कोन सोचो त मुंहिंजो पटको लाहे धूड़ करे छॾींदी। मां मञा थी त चांडोके खां ख़ता थी वई आहे, पर उनखे एॾी वॾी सज़ा न ॾियो, उनखे अंधे खूह में न उछलायो। बाबा साईं, मां दी चांडोकी सां वाइदो करे चुको आहियां त कंहिं सूरत में मां जो निकाह शेरो सां न थियण ॾींदुसि। मल्हार तू खामोश रह। चांड्रोकी मुंहिंजी धीउ आहे, तूं केरु थींदो आहीं मुंहिंजे फैसलनि में दख़ल ॾियण वारो? छा मां पंहिंजी भेण खे ईअं मरण लाइ छॾे ॾियां? खान बहादुर सां इनकार त खुदकशी जे बराबर आहे न। वो कंहिं बि सूरत में संग फेरण कोन ॾींदो। शहरोज खान जो चांड्रोकी ज़िद बणजी चुकी आहे। खान बहादुर पंहिंजे पुट खे असांजे साम्हूं कॾहिं बि घटि थियण कोन ॾींदो। बाबा साईं, जेकॾहिं इहो शेरोज खान जहिड़ो ई न हुजे त पोइ? खबरदार मल्हार, अहिड़ी का बि हरकत न कजां। जज़्बात में अची करे का अहिड़ी तहिड़ी हरकत करे वेठो त सम्झ ज़िलज़िलो अची वेंदो। मेहरो संभाल पंहिंजे पुट खे। रब जो वास्तो अथई मल्हार पुट, असीं शरीफ़ माण्हू आहियूं, मतां वञी डूंगरनि सां मथो अटकायो अथई। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।